पोइ उनखे हटायो वियो, पर हिन वक़्तु बि हिन खाते जो जेको आहे उहो सेक्रेटरी मुक़ररु नाहे थी सघियो ऐं निगरान हुकूमत जेका आहे उहा कंहिं बि क़िस्म जी का बि हिन वक़्तु कार्रवाई नाहे कई, न ई जेका आहे उहा जांच कमेटी ठाही आहे। बाक़ी जेको आहे उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि खे शटअप कॉल ॾिनी वई आहे ऐं उन्हनि खां तफ़सील घुराया विया आहिनि त जेके आहिनि उहे आरो प्लांट्स कुल केतिरा आहिनि ऐं केतिरा हलंदड़ आहिनि ऐं उन्हनि जा जेके आहिनि फंड्स बि जेके आहिनि उहे रोकिया विया आहिनि। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त सिंध जी निगरान हुकूमत पब्लिक हेल्थ खाते जा फंड्स छो रोकिया आहिनि? ॾिसो, हिन जी जेका आहे उहा 3 अरब 28 करोड़ रुपयनि जी जेका आहे उहा बजट आहे। त हाणे जेका आहे उहा माज़ी में जीअं मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त माज़ी में इन्हनि जी जेका आहे उहा मतिलबु अखियूं बंदि करे इन्हनि जो बजट जेके आहिनि उहे जारी कंदा रहिया आहिनि। हाणे बंदि पयल आरो प्लांट्स जी जेका आहे हिननि मरमत ऐं उनखे हलाइण जे नाले ते तक़रीबन 3 अरब 3.5 अरब हर साल जेका हिन जी बजट हुजे थी ऐं उहा बजट जेका आहे उहा इन्हनि बंदि पयल आरो प्लांट्स जे नाले ते ई ख़र्च बि ॼाणाए छॾींदा आहिनि। त हाणे सिंध जी निगरान हुकूमत इहो कयो आहे त सभ खां पहिरीं हिननि खे ख़त लिखियो आहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते खे ऐं उन में जेके आहिनि हिन 3-4 जेके आहिनि पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी खां 4-5 क्वेश्चन कया आहिनि। सभ खां पहिरीं उनखे इहो चयो वियो आहे त 3 सालनि दौरान याने जेके गुज़िरियल 3 साल आहिनि उन दौरान असांखे ॿुधायो त आरो प्लांट्स खे हलाइण ऐं उन जी मरमत जे नाले ते जेकी फंड्स हासिलु कया विया आहिनि उन जो तव्हां इस्तेमालु कीअं कयो आहे उन जी जेका आहे उहा रिपोर्ट ॾिनी वञे ऐं उन सां गॾोगॾु साल 2019 ऐं 20 जी जेका ऑडिट रिपोर्ट बि जेका आहे उहा घुरी वई आहे त इहा ऑडिट रिपोर्ट असांखे ॾियो, पोइ असां तव्हांखे जेको आहे उहा फंड्स रिलीज़ कंदासीं। उन सां गॾु सिंध में जेको आहे सिंध जे नाणे खाते उन्हनि खे ख़त लिखी इहो बि चयो आहे त आरो प्लांट्स केतिरा हलनि था, केतिरा बंदि पयल आहिनि ऐं जेका वाटर सप्लाई स्कीमुनि जी छा सूरत हाल आहे ऐं ड्रेनेज स्कीमनि जी कहिड़ी सूरत हाल आहे, उन्हनि जी फिज़िकल वेरिफिकेशन याने उते वञी करे असांखे ॿुधायो त इहे आरो प्लांट्स कहिड़ी हालति में आहिनि, ड्रेनेज स्कीमनि जी कहिड़ी सूरत हाल आहे ऐं वाटर सप्लाई स्कीमनि जी उन्हनि जी फिज़िकल ऐं फाइनेंशियल याने उन्हनि खे तव्हां पैसा केतिरा रिलीज़ कया आहिनि ऐं उते सरज़मीन ते उन्हनि जी सूरत हाल छा बीठी आहे। त याने इन जो मतिलबु इहो आहे त इन्हनि स्कीमनि में याने पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जा जेकी वाटर सप्लाई जूं जेके स्कीमूं आहिनि या ड्रेनेज जूं जेके स्कीमूं आहिनि या आरो प्लांट्स आहिनि उन्हनि में जेका उहा करप्शन थी आहे ऐं उन्हनि खे रिलीज़िंग जेका थी आहे उहा 100% थी आहे। उते फिज़िकल जेका उन्हनि जी पोज़ीशन आहे उहा तमामु घटि आहे। त सभ खां पहिरीं मतिलबु जेको मुख़्तलिफ़ हिननि जे लाइ इदारा जेके ठहियल आहिनि, पाण हिते ईंदासीं PND डिपार्टमेंट ते, त मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन हिकु सेल ठहियल आहे, उहो स्कीमनि जी उहो बाक़ाइदे सां जांच कंदो आहे, मयार ॾिसंदो आहे त इहे स्कीमूं जेके आहिनि उहे किथे पहुतियूं, उन्हनि में जेके आहिनि मटीरियल जेको आहे उहो कीअं इस्तेमालु थियल आहे। त इहे शयूं जेके आहिनि मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन सेल, त उते बि जेके DG जेके लॻंदा रहिया आहिनि उहे बि सिफ़ारिशी लॻंदा रहिया आहिनि, याने उन्हनि जी फेवर में ई रिपोर्टूं जारी थींदियूं रहियूं आहिनि। इन करे जेके आहिनि अगरि हू पंहिंजी ज़िम्मेवारी सां मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन सेल उहो सही नमूने सां इहे स्कीमनि जा बाबति जेको आहे मॉनिटरिंग रिपोर्ट अगरि फाइनेंस डिपार्टमेंट खे ॾियनि हा त ईअं उन्हनि खे फाइनेंशियल जेका रिलीज़िंग उहा 100% न थी वञे हा ऐं उन्हनि जा फंड्स पहिरीं ई रोकिया वञनि हा, पर ईअं न थियो आहे। इन करे हाणे निगरान सेटअप आहे ऐं इन मामले जी हू जांच करण में यानी वञी रहियो आहे ऐं उन्हनि जा हाणे फंड्स रोकिया आहिनि। पहिरियों क्वार्टर जेको आहे उहो उन्हनि खे जारी करण खां इनकार कयो वियो आहे, यानी पहिरियों क्वार्टर उन्हनि जी जेका बजट आहे उहा टोटल जेका उहा 3 अरब 28 करोड़ रुपया आहे, पर उनजो जेको पहिरियों क्वार्टर आहे 82 करोड़, यानी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते खे 82 करोड़ रुपया जारी करण खां हिननि यानी फाइनेंस डिपार्टमेंट इनकार करे छॾियो आहे त असीं जारी न कंदासीं। उन्हनि खे इहो चयो वियो आहे त तव्हां पहिरीं समूरनि DCs खां यानी जिते जिते ही आरो प्लांट्स जेके आहिनि लॻल आहिनि यानी थरपारकर, जामशोरो, घोटकी, कंबर शदाद कोट समेत जंहिं बि इलाइक़े में केतिरा जेके आहिनि उहे आरो प्लांट्स लॻल आहिनि उन्हनि जी फिज़िकल वेरिफिकेशन, वाटर सप्लाई जी जेका आहे उहा स्कीमूं जेके हुजनि या ड्रेनेज जूं जेके स्कीम हुजनि उन्हनि जो स्टेटस यानी DCs असांखे ॿुधाइनि, उन्हनि जे ज़रिए तव्हां असांखे रिपोर्ट्स मोकिलियो, पोइ जेका आहे उहो
रक़म जारी थींदी उन्हनि खे यानी फ़िलहालु उन्हनि खे ख़ुदि तो जवाबु ॾेई छॾियो आहे। उन सां गॾोगॾु जेके आहिनि आर ओ प्लांट्स जी जेका आहे साल 2019 ऐं 20 जी जेका ऑडिट रिपोर्ट बि घुरी वई आहे। त हाणे निगरान सेटअप जेको आहे फ़िलहालु हिननि जा फंड्स इन करे रोकिया आहिनि त ही सालनि खां मुख़्तलिफ़ फोरमनि ते यानी सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जेका आहे उन में भी इहो मामलो अची चुको आहे। सिंध असेंबली में भी केतिरा ई भेरा ही मामला अची चुका आहिनि। उन खां अलावा ही अदालतनि में भी मामला वञी चुका आहिनि, पर ही सालनि खां आर ओ प्लांट्स गैर फ़ाल बणियल आहिनि ऐं उन गैर फ़ाल बणियल आर ओ प्लांट्स जे नाले ते सिंध जो नाणो खातो जेको आहे माज़ी में रक़म जारी कंदो रहियो आहे ऐं 3 अरब रुपयनि खां वधीक इन जी रक़म आहे उनखे हलाइण ऐं उन जी मरमत जे नाले ते इहे पैसा जेके आहिनि सिधो सौं जेके आहिनि इहे करप्शन जी वर चढ़ी विया आहिनि। इहे शिकायतूं जेके आहिनि उहे फाइनेंस डिपार्टमेंट खे मिलियूं आहिनि। हाणे निगरान सेटअप जे करे जेको आहे हीउ मामिलो थोरो जेको आहे उहो सीरियस वरितो वियो आहे ऐं इन्हनि जा जेके आहिनि उहे फंड्स रोकिया विया आहिनि छाकाणि जो इन में करप्शन आहे, करप्शन जूं शिकायतूं हुयूं। अच्छा सकीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त सिंध में जंहिं मक़सद लाइ इहो प्रोजेक्ट ठाहियो वियो हो जंहिं ते अरबे रुपया ख़र्च आया, छा उहो अवाम खे को लाभ ॾेई सघियो आहे? बिल्कुलु बि न। ही जॾहिं खां जेके आहिनि इहे आर ओ प्लांट्स सिंध पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते हवाले थिया आहिनि ऐं उहे सालनि खां बंदि आहिनि ऐं मिठे पाणी जी फ़राहमी सिंध में बंदि आहे त तक़रीबन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 13 अरब रुपयनि जी लागत सां ही प्रोजेक्ट ठहियो हुयो ऐं उन खां अॻु जेको आहे उहो मुख़्तलिफ़ खातनि जा इहे जेके आहिनि उहे आर ओ प्लांट्स हुया, जंहिंखां पोइ वाटर कमीशन जे हिदायतनि खां पोइ इहे आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते हवाले कया विया। पर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो जेको आहे हिननि खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो ऐं जेके बंदि पियल आर ओ प्लांट्स आहिनि उन्हनि कॾहिं बि फ़ाल करण जी हुननि कोशिशि न कई ऐं उते जेके मुलाज़िम उन्हनि भर्ती कया ऐं उन्हनि मुलाज़िमनि बि जेके उहे उते बोझ बणियल रहिया पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते ते ऐं उन्हनि जी पघारनि जो जेको आहे उहो सालनि खां मसइलो हलंदो पियो अचे। उनखां अलावा जेको आहे ही 13 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट यानी सॼो जेको आहे क़ौमी ख़ज़ाने खे ॼण नुक़सानु पहुचायो वियो हुजे उनजो को बि जेको आहे उहो लाभ हासिलु न थी सघियो आहे। सिंध में जेके आहिनि उनखां अलावा ॿिया बि जेके केतिरा ई प्रोजेक्ट जेके आहिनि ठहिया विया आहिनि ऐं माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे त मनपसंदि माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ जेके आहिनि उहे इदारा जेके आहिनि उहे ठाहिया विया आहिनि। उहे इदारा जेके आहिनि उन्हनि जे मक़सद लाइ ठाहिया विया उहे मक़सद जेके आहिनि हासिलु न थी सघिया आहिनि। केतिरा ई मिसाल तौरु जीअं सूबा इलेक्शन कमीशन जेका अथॉरिटी ठहियलु आहे सूबा इलेक्शन अथॉरिटी, उनखां अलावा जेका आहे जेके वुमेन कमीशन ठहियलु आहे ऐं जीअं सिंध ज़क़वात काउंसिल ॿिया केतिरा ई इदारा आहिनि उहे इदारा जेके आहिनि उहे गैर फ़ाल बणियल आहिनि या CMIT हुजे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ जेके आहिनि उहे इदारा ठाहे वञनि था जेके आहिनि। ही बि मुख़्तलिफ़ हाणे हिकु कंपनी खे नवाज़ण जे लाइ उन्हनि खे ठीको ॾिनो वियो ऐं उन्हनि खे एडवांस में जेका उहा पेमेंट जारी कई वई ऐं उन्हनि खे जेको टास्क ॾिनो वियो उहो टास्क जेको आहे उहो पूरो न थियो ऐं जेके उन्हनि खे आर ओ प्लांट्स लॻाइणा हुया यानी हिननि खे 750 आर ओ प्लांट्स लॻाइणा हुया थरपारकर में उन्हनि खे एडवांस में 4.5 अरब रुपया जारी बि कया विया। पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे मामला साम्हूं ईंदा रहिया आहिनि त आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे लॻाया वञनि ऐं इन जो जेको आहिनि उहे रिपोर्टूं बि साम्हूं ईंदियूं रहियूं पर उहे आर ओ प्लांट्स न लॻी सघिया आहिनि ऐं इन्हनि जी बाक़ाइदे सां सर्वे थियणु घुरिजे। ऐं सिंध असेंबली में बि इहो मामिलो साम्हूं आयो हो, पब्लिक अकाउंट्स कमेटी में बि इहो मामिलो साम्हूं आयो। टोटल केतिरा आर ओ प्लांट्स लॻल आहिनि 13 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट आहे उहे 13 अरब रुपया जेके आहिनि उहे जेके आहिनि ज़ाया कया विया आहिनि, क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो वियो। त उन्हनि कामोरनि जी निशानदाही थियणु घुरिजे, उन्हनि खे घर भेड़ो करणु घुरिजे, उन्हनि खे जेल मोकिलणु घुरिजे। त उनखां अलावा हीउ रुगो 13 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट न आहे, उनखां अलावा जेकी ही सालनि खां उन्हनि खे हलाइण ऐं उन्हनि जी मरमत जे नाले ते जेकी पैसा ख़र्च कया विया आहिनि यानी जेकी बंदि पियल आर ओ प्लांट्स आहिनि त उन्हनि जे नाले ते जेकी पैसा ख़र्च थिया उहे केॾां विया आहिनि ऐं कंहिं करप्शन उहा कई आहे। त इन मामले जो फाइल खुलणु घुरिजे ऐं इन खे फेवर कंहिं ॾिनी आहे, कहिड़नि सेक्रेटरीनि ॾिनी आहे ऐं इन्हनि जा कहिड़ा वेझा जेके आहिनि उहे हमेशह ईअं थियो आहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते में त उते जूनियर ऑफिसर लॻल आहिनि हमेशह, यानी 30 खां 40 जेके आहिनि उहे अहिड़ा जूनियर ऑफिसर आहिनि। यानी अगरि 17 ग्रेड जा आहिनि त उन्हनि खे 18 ग्रेड में विहारे वियो आहे, अगरि हू 18 जा आहिनि त 19 में, 16 जा आहिनि त 17 में।
यानी OPS ते सुप्रीम कोर्ट जे जेका हुकमनि जी भञकड़ी इन इदारे में हमेशह कई वई आहे। ताज़ो जेको आहे काज़ी एजाज़ अहमद मैसर जेको आहे उन्हनि समूरनि OPS ते वेठल जेके कामोरनि खे उहो उहिदनि तां हटाए वियो। इन खां अॻु हू सालनि खां हिते वेठल रहिया। उहो 72 माण्हुनि जा वेझा जेके उहे जूनियर कामोरा हुया उहे सिस्टम जो हिकिड़ो हिसो हुया। त उन करे ही आरो प्लांट्स जेको आहे उन्हनि जेके इन्हनि कमाई जो ज़रियो बणाए छॾियो त आरो प्लांट्स जूं जेके हाणे फंड्स रोकिया विया आहिनि। त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सुप्रीम कोर्ट में बि सिंध हुकूमत हिकिड़ी रिपोर्ट जमा कराई हुई, उन में बि इहो एतिराफ़ करे चुकी आहे त आरो प्लांट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि ऐं उन्हनि खे फ़ाल कयो वञे ऐं उन्हनि जी बाक़ाइदे सां सर्वे जेका आहे उहा कई वञे। पर न इन्हनि जी सर्वे थी, न इन्हनि जा आरो प्लांट्स जेके आहिनि उहे बहाल थिया। इहे सालनि खां आरो प्लांट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि ऐं उन्हनि जी नाले ते ई बजेट जेका आहे उहा हड़प कंदा रहिया आहिनि। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त 3 डिसंबर 2020 ते मूं हिकिड़ी कावश में रिपोर्ट बि ॾिनी हुई। उनजो उन वक़्त जो जेको चीफ सेक्रेटरी हुयो